अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां हिन वक़्तु सिंध जे उन मक़ाम ते मौजूदु आहियां जेको तारीख़ी हैसियत रखे थो। सिंध जे ज़िले थरपारकर में जेको हीउ जेको मक़ाम आहे, हीअ जेका जॻह आहे, हीअ तारीख़ी जॻह आहे। नौकोट नाले सां जेको हीउ क़िलो आहे, पाण हिते मौजूदु आहियूं। अॼु तव्हांखे जेको आहे त हिन नौकोट जो जेको आहे अंदरूनी जेको मंज़र आहे उहो ॾेखारींदासीं ऐं हिन जो तारीख़ी जेको पस मंज़र आहे, हिन जी केतिरी तारीख़ पुराणी आहे ऐं हिन क़िले जी जेको कंहिं ठाहिरायो हुयो, हिन खे केतिरो वक़्तु गुज़री चुको आहे, हिते कहिड़े क़िस्म जो जेको आहे नायाब ऐं जेको आहे पुख़्तो कमु थियल आहे, उहो बि तव्हांखे पंहिंजी कैमरा सां ॾेखारींदासीं। अचो जेको आहे हीउ क़िलो जेको आहे तमामु तारीख़ी आहे ऐं जंहिं सतह ते पाण मौजूदु आहियूं ऐं हिते जेको आहे ज़मीन जी जेका सतह आहे हिन वक़्तु बि जेको आम जेको साम्हूं रोड आहे उन रोड खां तक़रीबन जेको आहे जेको हिते रोड जेके ठहियल आहिनि, मेन रोड आहिनि, उन्हनि खां बि तक़रीबन 2.5 खां 3 फुट मथे जेको आहे हिन जी ऊचाई जेका आहे ऐं उन वक़्त जे कारीगरनि जो जेको इहो कमाल आहे त उनखे ख़बर हुई त 100 साल खां बाद में 200 साल खां बाद में जेका तारीख़ी जेको मामला थींदा उहे कीअं थींदा। ऐं उन खां बाद में हीउ साम्हूं नौ किलो कोट जेको थरपारकर ही दाख़िला जो गेट आहे। हिते जेको आहे त 50 रुपयनि जी फीस रखी वई आहे ऐं जेको आहे कल्चरल डिपार्टमेंट पारां। ऐं उन खां अलावा ही मां कैमरामैन खे गुज़ारिश कंदुमि त ही नेसारा तव्हांखे ॾेखारे बरसाति दौरान जॾहिं हितां पाणी जेको थींदो हुयो त कीअं जेको आहे पाणी खे हेठि जेको आहे नकासी जो जेको निज़ाम हूंदो हुयो, क़िले जे मथां खां पाणी लही कीअं हेठि ईंदो हुयो त जीअं क़िले जी जेको आहे मथे जेको ठहियल जेको जॻह आहे उनखे नुक़सानु न पहुचे। ऐं उन खां बाद में हीउ जेको गेट आहे, हीउ मुखिया गेट आहे, मेन गेट आहे ऐं केॾो त ज़बरदस्त ऐं शानदार तरीक़े सां ठहियल आहे, जंहिंमें जेको आहे लोह जूं जेको आहे किलियूं ऐं मुमकिन आहे ऐं उहे साॻी उन वक़्त जूं न हुजनि, उन खां बाद में वक़्तनि कल्चरल डिपार्टमेंट हिन खे मेंटेन कयो हुजे। पर जेको हीउ पुख़्तो जेको कमु थियल आहे ऐं तारीख़ी कमु थियल आहे, हीउ हिकिड़ो शाहकार आहे सिंध गवर्नमेंट जे लाइ ऐं सिंधी क़ौम जे लाइ ऐं हिकिड़ो फ़ख़्रु आहे त असांजी हिकिड़ी जेको 5000 साल पुराणी तहज़ीब जा असीं वारस आहियूं। असीं 5000 साल पुराणी जेका असांजी तहज़ीब आहे, हीउ जेको पत्थर नायाब पत्थर जेको गेट ते लॻल आहे ऐं हीउ ॾिसो इन खां बाद में इहे अंदरूनी मंज़र आहिनि। हीअ अंदरूनी मंज़र आहिनि तमामु जेको आहे त बहितरीनु कमु थियल आहे ऐं मथे जेको आहे छत ते जेको तव्हां ॾिसंदव छत जो जेको कमु आहे उहो बि जेको आहे त कारीगरनि जी जेको आहे त हिकिड़ी बहितरीनु जेको आहे उनजी जेको अकासी करे पियो, उनजे कम जी अकासी करे पियो। ऐं थोरो वरिती अचो त मां वधीक जेको दोस्तनि खे ॾेखारींदो हलां जेको आहे त केतिरो कमु थियल आहे। ऐं हीउ क़िले जो अंदरूनी मंज़र आहे ऐं हीउ क़िले जो अंदरूनी मंज़र आहे। हीउ ॾिसो केॾो जेको आहे जॾहिं हीउ क़िलो जंगनि जे लाइ ठाहियो वेंदो हुयो ऐं पंहिंजी जेको आहे रियासत खे, पंहिंजे जेको आहे त मुल्क खे, पंहिंजे जेतिरो बि उन टाइम जेको रक़बो हूंदो हुयो उन रियासत जो, उन खे महफ़ूज़ करण जे लाइ ऐं ख़ासि तौर ते जेको आहे त पंहिंजी फ़ौजियुनि जो जेको आहे हिकिड़ो जेको आहे त मुहाफ़िज़ तौरु हे क़िलो हूंदो हुयो जिते फ़ौजियूं हूंदियूं हुयूं। हीअ उहे तोपूं आहिनि उन वक़्तु जेके दुश्मन खे जेको आहे नेस्तो नाबूद कंदियूं हुयूं। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन जी जेको क़िलो आहे हिन जी तव्हां चौड़ाई ॾिसो, हिन जी चौड़ाई घटि में घटि जेको आहे त मुंहिंजो अंदाज़ो आहे फीट अगरि हुजे हा त असां तव्हांखे माप करे ॿुधायूं आहे, पर कमो पेश जेको आहे 6 खां 6.5 7 फुट जेको आहे हिन जी जेका हिन जी चौड़ाई हूंदी ऐं एॾो मज़बूत जेको थियल आहे। छो जो दुश्मन जूं जेके तोपूं आहिनि उन्हनि जो हमेशह टारगेट जेको आहे त उहे क़िला हूंदा आहिनि। उनखे ख़तमु करण लाइ, कंहिं बि रियासत ते कब्ज़ो करण जे लाइ सभ खां पहिरियों क़िलनि खे टारगेट कयो वेंदो आहे। जॾहिं उहे क़िला ख़तमु थींदा आहिनि त पोइ उन मुल्क जी जेका फ़ौज आहे कमज़ोर थींदी आहे। पर जॾहिं उहा फ़ौज जेका कमज़ोर न थींदी, क़िलो जे अगरि मज़बूत हूंदो त उहो कॾहिं बि जेको आहे त को बि दुश्मन जेको आहे त कंहिं बि मुल्क में, कंहिं बि रियासत में, कंहिं बि जाइ ते उहो कब्ज़ो कोन थो करे सघे। ऐं हिन क़िले जो जेको पस मंज़र आहे उहो तव्हांखे ॾेखारियो। साम्हूं जेको आहे त कल्चरल डिपार्टमेंट वारनि पारां बोर्ड लॻल आहे, उहो तव्हांखे ॾेखारींदासीं त हिन जी जेका ख़ासि जेको छा आहे। ख़ासि तौर ते जेको हीउ लिखियो वियो आहे हिन में त नौकोट क़िलो हिकु मज़बूत क़िलो आहे जेको सिंध जे हुक्मराननि मीर करम अली ख़ान टालपुर साल 1814 में तामीर करायो। हीउ क़िलो मीरपुर ख़ास शहर खां अटकल 64 किलोमीटर जे ॾखिण वाक़ई आहे। हिन क़िले जे गेट वारे थर यानी थर जे दाख़िल थियण जो दर बि करे चवंदा आहिनि, माना थर में दाख़िला जो, थर में पहुचण जो ही रस्तो आहे। त हीउ जेको आहे गेट तौरु हिन खे चयो वञे थो। पर आख़िरकार 17 फरवरी 1843 ते सर चार्ल्स नेपियर जी अॻुवाणी में अंग्रेज़नि सिंध फ़तह करे वरिती। नौकोट क़िलो ख़ासि तौर ते सिंध में बारिश पवण खां बाद में थरंदा वेंदड़ सयाहनि लाइ ख़ासि दिलकश जेको मंज़र रखे थो, ऐं हिन में को बि शक कोन आहे। ऐं सिंध जी जेको आहे त पुराणी तहज़ीब आहे, पुराणी रवायत आहे, सकाफ़त आहे। ऐं हीअ क़िला असांजी जेको आहे त सिंधी क़ौम जी सुञाणप आहे त असां केॾी क़दीम क़ौम आहियूं ऐं असां जेको आहे त केॾी क़दीम क़ौम जा वारस आहियूं। ऐं जेका असांजो जेको शाहकार आहे, जेको असांजे कारीगरनि जी जेका महिनत आहे उहा कंहिंखां बि लिकियल छपियल कोन आहे। ऐं मां जेको आहे भाउ सलीम खे गुज़ारिश कंदुमि जेको आहे मथे असांखे वठी वञण लाइ जेको कहिड़ो रस्तो आहे। सलीम, किथां खां असांखे वञिणो आहे? हीउ गेट आहे, हितां खां पाण हलूं पिया जेको आहे त हीउ ॿियो गेट आहे। हीउ ॿियो गेट आहे जेको हीउ ॿियो गेट हिन वसीले असां वरी मथे जेको मंज़र आहे जेको आहे त क़िले जो असां उहो बि ॾिसी सघूं था।
पर हिते मौजूदु ही उहो तोप आहे ऐं उन वक़्तु जेको आहे त जेको फ़ौजी जेको आहे जंगी सामान जेको हूंदो हुयो सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ तोपूं इस्तेमालु करे जेको दुश्मन आहिनि उन्हनि खे जेको आहे नेस्तो नाबूद कयो वेंदो हुयो। ऐं उन खां बाद में जेको आहे त अॻिते पाण हलूं था त हीअ जेको आहे त सेकेंड गेट आहे, जेको पहिरियों गेट हुयो उहो क्रॉस करे पाण अंदरि एंटर थिया हुआसीं। उन खां बाद में हीउ ॿियो गेट आहे, हिन गेट खां बाद में पाण मथे वेंदासीं। जेको आहे त हीउ कमु आहे, हीउ कमु आहे उन्हनि कारीगरनि जो जिन जेको आहे सिंध जी सुञाणपूं जेको आहे त दुनिया में जेको आहे त छॾे विया आहिनि। हीउ कमु आहे उन्हनि जेको आहे हुक्मराननि जो जिन पंहिंजी रियासत, पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजी जेको आहे त आख़िर नाले खे रखण जे लाइ जेको आहे उन्हनि इहो कमु कयो हुयो। त उन खां बाद में जेको आहे हीउ अंदरूनी मंज़र आहे। पाण जॾहिं किले खां अंदरि निकिरी आया आहियूं, हीउ अंदरूनी मंज़र आहे ऐं मुख़्तलिफ़ ही पोर्शन ठहिया पिया आहिनि। जेको आहे त हिते ही साम्हूं जेको हलूं पिया अॻिते जेको आहे मुख़्तलिफ़ जेको पोर्शन ठहियल आहिनि। मुमकिन आहे किथे जेको आहे जंगी सामान रखियो वियो हूंदो, किथे फ़ौजियुनि जी जेको आहे त माना आरामगाह हुजे। ऐं उन खां अलावा साम्हूं जेको आहे हीउ चबूतरे नमूने जेको असांखे नज़र अचे पियो। ॿुधायो वञे थो त जेको आहे हीउ लाकअप आहे। हीउ उन दौर में जॾहिं हुक्मरान मीरनि जी जेको आहे टालपुरनि जी हुकूमत हुई, जॾहिं कंहिंखे सज़ा ॾियण जेको आहे हुकुम ॾिनो वेंदो हुओ त उनखे जेको आहे हाणे हिन लाकअप में अंदरि जेको आहे उनखे बंदि कयो वेंदो हुयो। ऐं हीअ दीवारूं हिन वक़्तु पंहिंजी पस्ती ज़ाहिर करे रहियूं आहिनि ऐं जेको आहे त बरसातुनि ऐं जेको आहे त मौसमी सूरत हाल खां मुतासिर थी ऐं उन में जेको आहे हिन जी जेका पोज़ीशन आहे उहा बि ॾाढी ख़स्ता आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे जेको हीउ तव्हांजो जेको हिकिड़ी सुञाणप आहे, तव्हांजो जेको कल्चर आहे, तव्हां हिनखे कोशिशि करे बहितर खां बहितर कयो ऐं दुनिया में जेको आहे त उहे सुञाण जेके धुरियूं आहिनि, सुञाण क़ौमूं आहिनि, पंहिंजे कल्चर खे कॾहिं बि न आहिनि विसारींदियूं ऐं पंहिंजो जेको हीउ विरसो आहे पंहिंजे विरसे जी मालिकी कंदियूं आहिनि, उनखे सुठे नमूने सां जेको ठाहींदियूं आहिनि। ऐं असां सां हिते जेको आहे लोकल जर्नलिस्ट बि मौजूदु आहिनि। ऐं गमशाद जेको आहे त चांडियो असां सां गॾु मौजूदु आहे, धरती टीवी जो नुमाइंदो आहे ऐं नवकोट सां वास्तो आहे हुनजो। गमशाद ही कल्चरल डिपार्टमेंट जेको आहे हिते कमु छो न पियो करे? हीउ हेॾो असांजो अज़ीम विरसो आहे साईं। ही काफ़ी टाइम खां अॻु में त ही जीअं ही दीवार ॾिसो पिया त किरी वियो, माना ख़तमु थी वियो। ही उन्हनि जे थ्रू ई जेको कमु थियो आहे ऐं कुझु हिन में सुधारो आयो आहे। ऐं हाणे ॿुधाइनि था त अञा अंदरि जेको आहे उन कुझु ठाहींदा, अहिड़ी पार्क वग़ैरह ऐं ॿियो अहिड़ो को सिस्टम जेको आहे लॻाईंदा हिते, अहिड़ो को जीअं नंढा ॿार रांदि करे सघनि। अहिड़ा सिस्टम अञा ॿुधाया वञनि पिया पर कया कोन पिया वञनि। वॾी महिरबानी गमशाद। ऐं उन खां अलावा जेको आहे हिते वधीक हिन किले जी जेका ॼाण आहे असां सां गॾु मौजूदु आहे, हितां तमामु सुठी ॼाण रखंदे नवकोट ख़ासि तौर ते किले जे हवाले सां सलीम चांडियो। सलीम, हिन किले जे बारे में जेको आहे तव्हांखे जेका ॼाण आहे या हिते जेको आहे जेके मामलात आहिनि ऐं हीअ असांजो वॾो हिकिड़ो असासो आहे ऐं हिते हिकिड़े क़िस्म जी जेको आहे ईअं सम्झो त ॼण वीरानी वारो मंज़रु आहे। माण्हू फैमिलीज़ सां अचनि था घुमणु फिरणु ऐं पाण बि ईअं सम्झो जेको आहे त कंबर शदादकोट ज़िले सां असांजो वास्तो आहे ऐं ख़ासि तौर ते थर जे जेको आहे त विज़िट ते दौरे ते निकितल आहियूं। ॾिसूं था जेको आहे त जेके तारीख़ी जायूं आहिनि उनमें नवकोट जेको आहे हीउ किलो बि शामिलु आहे। त हीउ छो ईअं वीरानी आहे हिते? ही पहिरियां त सफ़ा वीरान थी वियो ऐं ड्रही चुको ऐं ही परवेज़ मुशरफ आयो, उन खां पोइ ही हिन जो कमु हलियो आहे। तक़रीबन हींअर साल खनि थी कमु बंदि थियो आहे। यको कमु हलंदड़ो, अंदरि तमामु कमरा भला ठहियल आहिनि। अंदरि तव्हांखे वठी हलंदासीं, अञा मंज़र ॾिसींदासीं। ऐं हिन जो मथां जेका आहे मथां दीवार चौदीवारी में अञा भली ठाहे छॾी अथनि। अॻु में ड्रही वई ऐं ॾरड़ खॾा थी विया, हाणे त तमामु माशाअल्लाह VIP आहे। मथे माण्हू घुमनि पिया। हा, दुनिया अचे थी, पूरी सिंध अचे थी। जॾहिं बरसाति वसे थी या अहिड़ो 14 अगस्त जा ॾियारा हूंदा आहिनि त पूरी सिंध घुमण लाइ ईंदी आहे। हाँ, पूरी सिंध हिते घुमण अचे थी, पूरी सिंध। ऐं सिंध छा, पर हीउ जेको बरे सगीर जे हिकिड़ी जेको आहे बहितरीनु जेको हिकिड़ो मक़ाम आहे, बहितरीनु हिकिड़ी जॻह आहे। ऐं हिते माण्हू जेको आहे त विज़िट करणु अचनि था, ॾिसणु अचनि था, घुमणु अचनि था। ऐं छो जो तारीख़ी विरसो आहे, तारीख़ी विरसे खे घुमण जे लाइ हर क़िस्म जो माण्हू हिते अचे थो। ऐं ख़ासि तौर ते जेको सिंध सां वाबस्ता जेको माण्हू आहे उहो फ़ख़्रु महसूसु करे थो पंहिंजी तारीख़ जे मथां। ऐं मां कैमरामैन खे गुज़ारिश कंदुसि जेको आहे त हाणे मथियों जेको हिसो आहे असांखे जेको आहे त उहो जेको उते ॾेखारे उते हले ऐं तव्हांखे बि जेको आहे त उन खां जेको आहे त रोशनास करायूं, तव्हांखे बि ॾेखारियूं। जिन जिन दोस्तनि जेको आहे नओं किलो नवकोट जेको आहे घुमियो कोन्हे, जिन खे ख़बर कोन्हे ऐं उहो बि जॾहिं हिते घुमंदा, उनखे ॾिसंदा कैमरा वसीले जेको आहे त उनखे बि ख़बर पवंदी त सिंध केॾी क़दीम ऐं जेको आहे त ख़ूबसूरत जेको आहे त पंहिंजी विरसे जी जेको आहे त अमीन आहे। ऐं उनजो जेको आहे त हिते केॾी पुराणी असांजी तारीख़ आहे ऐं असां वटि जेको आहे हिते हुक्मराननि केॾो कमु कयो हुयो ऐं उन्हनि जो जेको कमु थियल कमु आहे उनखे जेको मौजूदा जेको हुकूमतूं आहिनि उहे कीअं नज़रअंदाज़ कनि थियूं। ऐं जेको आहे त मूंसां कंटिन्यू तव्हां जेको आहे गॾु रहिजो, तव्हांखे मथे बि जेको विज़िट कराईंदासीं। हा जी नाज़रीन, पाण साॻियो जेको आहे त नवकोट किलो में मौजूदु आहियूं ऐं हींअर हाणे पाण जेको आहे सीढ़ियुनि वसीले जेको आहे त मथे वञूं पिया ऐं जीअं मथे पहुचंदासीं तव्हांखे वरी मथां जा मंज़र ॾेखारींदासीं।
जी त पाण हिन वक़्तु जेको आहे नओकोट क़िलो जेको आहे उनजे जेको आहे त मथी सतह ते मौजूदु आहियूं। मथी सतह ते जेको आहे हीउ उहो मक़ामु आहे जिथे जेको आहे त हीउ तोपूं जेको आहे हिते रखी वियूं ऐं जेको आहे हीअ उहे जेको आहे ठहियल आहिनि। हितां खां जॾहिं जेको आहे जंग लॻंदी, जॾहिं झेड़ो थींदो हुयो त कंहिं बि मुख़ालिफ़ जेको आहे त फ़ौज खे हीउ मोर्चो आहे जिथे जेको तोपूं मौजूदु आहिनि। ऐं कैमरामैन खे चवंदुमि तव्हांखे जेको आहे त वेझो खां जेको ॾेखारीनि त हीअ तोपूं जेको आहे उन वक़्त जी ठहियल आहिनि ऐं जेको आहे हिते मौजूदु आहिनि ऐं हिननि खे जेको आहे त हलायो वेंदो हुयो। उन खां बाद में जेको दुश्मन सां जेको आहे त मुहादो अटकाए उनखे नेस्तो नाबूद कयो वेंदो हुयो। हीअ उहे तोपूं आहिनि जेके हिन महिल ताईं जेको आहे हिते मौजूदु आहिनि ऐं जेका हिन जी जेका कंडीशन आहे सूरत हाल आहे तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हीअ जेको आहे त मोर्चे जी जेको आहे उहे जायूं आहिनि। हितां खां जेको आहे त उनजे मथां गोला जेको आहे बारी कई वेंदी ऐं पंहिंजे दुश्मन सां जेको आहे त मुहादो अटकायो वेंदो हुयो। ऐं हिते जेको आहे त हीउ मक़ामु ॾाढो ख़ूबसूरत आहे। हिते फैमिलीज़ मुख़्तलिफ़ माण्हू हिते घुमणु अचनि था, ॾिसणु अचनि था, पर सभ खां अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त जेको कल्चरल डिपार्टमेंट आहे सिंध हुकूमत जो, ख़ासि तौर ते कल्चरल डिपार्टमेंट आहे, उहो हिन जेको आहे त हिन अज़ीम जेके विरसा आहिनि असांजो जेको माज़ी शानदार माज़ी आहे असांजो, उनजी बहितरी जे लाइ को बि कमु न पिया कनि। उन्हनि खे घुरिजे जेको आहे त पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजे कल्चर खे महफ़ूज़ करण जे लाइ जेको आहे त हिननि जेको आहे क़िलनि ते ख़ासि तौर ते जेके सिंध जी सुञाणप आहिनि उन्हनि जे मथां कमु करे उनखे महफ़ूज़ बणाइनि, बहितर खां बहितर कनि। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सभु वधि खां वधि जेको आहे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो। मुंहिंजो माशूक खोसो नाले सां जेको आहे सोशल मीडिया ते पेज आहे उनखे लाइक कयो, फॉलो कयो, कमेंट कयो, जेके अपडेट आहिनि तव्हां ते पहुची सघनि। वॾी महिरबानी।